अदा मौलादात घर आयो आहे। हाणे उनखे ॾिसण वञा त कीअं वञा? रुस्तम भी घर न आहे। जेकॾहिं बिना इजाज़त वयसि त तोखे बंदूक कोन हणंदो पुट। तूं भली वञी थी अच। जेकॾहिं न तुंहिंजे मथां रुस्तम नाराज़ थियो त उनखे मां पाण ई रोकींदुसि। हल अम्मा हल, मां बि तोसां गॾु थी हलां, ॿई थी अचूं थियूं। इहा त सुठी ॻाल्हि आहे भाॼई। अदा जेकॾहिं सुठी ॻाल्हि आहे त तूं बि वञी थी अच। भाॼई अञा काल कलो को ॾींहुं न छोरे अनवर सभिनी जे साम्हूं मुंहिंजे ॾिकीअ में हथ विझी मूंखे बेइज़तो कयो। मां हुननि जे दर ते वियुसि हुननि खां हाल पुछण। न भाॼई न, मां एतिरो बेग़ैरत कोन आहियां पंहिंजो दर झले वेही रहंदुसि, पर मां हुननि जे दर ते कॾहिं बि कोन वेंदुसि। पोइ अदा मां बि कोन थी वञा, बस छोकिरी खे छॾियां थी, वञी थी अचे। भाॼई उहा तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी मां तोखे कोन रोकींदुसि। अम्मा तूं वञ, मां अदा खे ॾुखारो करे नथी वञणु चाहियां। हुन घर सां मुंहिंजो रत जो रिश्तो आहे, पर हिन घर सां हाणे मुंहिंजी ज़िंदगी जुड़ियल आहे। जेकॾहिं तव्हां सभिनी खे ॾुखियो थो लॻे त पोइ मां वञी छा कंदसि? न अम्मा, तुंहिंजा ॿाहिर आहिनि, तोखे वञणो पवंदो। ॿाहिरनि जी दिलि भेणनि लाइ मांदी हूंदी आहे। तूं न वई आहे न त अंदर ई अंदर रोईंदी रहंदी आहे। वञ वञ अम्मा, पंहिंजे भाउ खे ॾिसी अच। न वई आहे त तुंहिंजी दिलि खे सुकून कोन मिलंदो। कमदार मोर तो खे ॾिसी वापस भागो थो वञे। सतल कुछ अकुल खां कम वठ, अकुल खां। इहो मूंखे ॾिसी न भॻो अथई, इहो पाण ॿिन्ही खे ॾिसी पंहिंजे न बाबे ढागे शेर खान खे सॾण वियो आहे। पोइ हाणे छा थींदो? पाण खां हिकिड़ी वॾी ग़लती थी आहे। दिलदार ऐं अकबर कोन वठी आयासीं। हल त हुननि खे वठी अचूं, पोइ अची मुंहुं ॾियूं हुनखे। जानू जिन अथसि, पोयां पइजी वियासीं न, जा मारियासीं या खारियासीं। अचो अदा शेर खान, ओए भाड़ी भगा था जनी भजिया भाड़िया के चाहे जा भज जानू देख खोड़न ते जोर नेठ त हिक न हिक ॾींहुं मुंहिंजे हथ चढ़ा दे। चवंदा न आहिनि बकरीअ जी माउ केसि ताईं खेर मञाईंदी, आख़िर हिक न हिक ॾींहुं गातीअ जे हेठां ईंदी। हलिया मोर मौला दादा ॿुधाए, तुंहिंजे घर अचण जी ख़ुशीअ में वथाण ते बीठल कहिड़े सासीअ जो सदको करे तुंहिंजे सिर मथां घोर कयां? छा दा, मुंहिंजी जान जी कुर्बानी ख़ातिर कंहिं सावई शइ जी कुर्बानी लाज़मी आहे। हा दा, इहा मुंहिंजी बास आहे। तुंहिंजे सिर जो सदको ॾियणु लाज़मी आहे। हाणे तूं जंहिं बि जानदार जे सिर मथां हथ रखंदे न, उहो तो तां सदको थींदो। अदा, मां जंहिं बि जानदार मथां हथ रखां तो उनखे कुर्बान कंदे। हा मौला दादा, मुंहिंजा भाउ तूं हुकुम करे ॾिस।
त पोइ कौन छोरे खे मुंहिंजे सिर मथां कुर्बान? मुंहिंजा भाउ, ही तूं छा थो चवीं? जंहिं छोरीअ जे करे मूं मथां हथियार सिधा थिया ऐं मुंहिंजी ही हालत थी, हाणे हिनखे ॾिसां थो त मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾनि, रत। हाणे हिन दिलि खे तॾहिं ई सुकून मिलंदो जॾहिं हिन छोरीअ खे मुंहिंजे साम्हूं हिन जे निर्घुट मथां काती वाहे थो। अदा, जंहिं तुंहिंजे मथां हमलो कयो आहे उन दुंबे खे तमामु जल्द तुंहिंजे कदमनि में ज़ुबाह कंदासीं। मौला दादा, तूं छा थो सम्झी त असां हुनखे बख़्श करे छॾींदासीं ऐं इहो कबूतर तुंहिंजे बाज़ जहिड़नि भाइरनि खां ॾाढो थींदो? न मौला दादा, न। मुंहिंजा भाउ सां मजबूर हुआसीं छो त तोखे मौत जे बिस्तरे ते अकेलो छॾे न पिया सघां, न त असांखे देर कहिड़ी लॻे हा हुनजी मुंडी मरोड़ण में। नादा, जबल खे आसान मौत नाहे मारणो। मां उनखे तड़पाए तड़पाए मारींदुसि, पोइ मुंहिंजे दिलि मथां ॾरंदड़ बाहि विसांबी। जेकॾहिं तूं इन बाहि मथां छंटो हणणु चाहींदो न त पोइ इन छोरी जी रत जा बुक भरे ॾे, बुक। छो जो इहा ई छोरी झगड़े जी जड़ आहे, कौन थे मूं मथां कुर्बान। इहा ई मुंहिंजे सिर जो सदको आहे। जबल, मौला दाद ठीक घर पहुची वियो आहे। हाणे सभ खां पहिरियां वलीदाद तुंहिंजो रुख कंदो। हाणे मां आज़ाद आहियां, आज़ाद। मूं ताईं पहुचण नामुमकिन आहे। यार रब्बू, मूंखे खौफ़ आहे। हू तोखे मारींदा कोन, पर तोखे तंग ज़रूर कंदा। मूंखे नथो लॻे त हू जल्दबाज़ी करे मुंहिंजो अॻु वठंदा, छो त हिकु तरफ़ तव्हां सां दुश्मनी अथनि, ॿिए तरफ़ रईस सां। हाणे जेकॾहिं असां सां बि दुश्मनी विहायूं त पोइ वेंदा काॾे? अनवर मूंखे तोसां गॾु ॾिसण खां पोइ बि को कदम न खयो अथसि। हिन हुनखे भाड़ियुनि जी चवंदो रहे थो, बाक़ी मूं साम्हूं दिलि ॿधी अञा नाहे आयो। ऐं ॻोठ में को बि अहिड़ो माण्हू न छॾियो अथसि जंहिंखे इहो न चयो अथसि त मां रब्बूअ खे मारींदुसि। माण्हुनि खे ॿुधाइण सां छा मां अनवर खां ख़ौफ़ज़दा थी वेंदुसि? तूं मूंखे हर ख़बर खां बाख़बर रखीं थो, उन लाइ तुंहिंजी महिरबानी। हिते जेकॾहिं मूंखे तो जहिड़ो दोस्त न मिले हा न त यार मां दरबदर थी वञा। मुंहिंजो जेको हाल आहे तो यार अॻियां हाज़िर आहे, पर यार थोरो ख्याल सां, दुश्मन पहुची विया आहिनि, थोरो ख्याल सां। अदा, छा ॻाल्हि आहे? भाॼई रब्बुअ मूंखे परेशान करे छॾियो। का ॻाल्हि मञे ई कोन थो, बस पंहिंजो ज़िद करे वञी थो शेर खान ऐं जबल सां। सुबुह जो सवेर निकिरे थो, राति जो वापसि थो करे। ॿ टे दफ़ा अनवर हुनखे
जब्बल ऐं शेर खान सां मिलंदे ॾिठो आहे। हाणे त इहो ई सम्झंदा त रबू उन्हनि जे बारे में जबल खे सभु कुझु ॿुधाईंदो आहे। भाॼई खणी जो मुआरो छोरो इन ॻाल्हि खे नथो मञे, पर मूंखे पूरी पूरी पक्का त उन्हनि खे पल पल जी ख़बर खां आगाह थो करे। इहा ॻाल्हि वली दाद वारा बर्दाश्त कोन कंदा। कीअं बि करे रबू खे रोक, न त वली दाद वारा असांखे जीअरो कोन छॾींदा। भाॼई छोरे मुंहिंजो दिमाग़ फेराए छॾियो आहे। अचे वापसि त हुन सां हिक हिकाणी कंदुसि, पोइ हिन घर में रहंदुसि या रबू रहंदो। मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे रबूअ खे जबल सां गॾु। थोरो सोच, हेरी अदा मोलादाद पाणी जे वारे ते वियो, जबल ख़्वाब में ॾिठो अदा मोलादाद पाणी जे वारे ते अकेलो आहे त मां चोरीअ कुत्ते वारो चक पाए चांसि। हा अदा, अदानवर सही थो चए। असांजो रब्बू तरफ़ ख़्याल ई नथो वञे, पर हू असांजे हर कदम मथां नज़र रखियो पियो आहे। असां किथे वियूं था, काॾे वञूं था ऐं किथे किथे घुमूं था, ये समूरियूं ख़बरूं हू जबल ताईं पहुचाईंदो रहे थो। ऐं जेसि ताईं रब्बू जबल खे होशियार कंदो रहंदो, तेसि ताईं जबल असां खां ॾाढो आहे। छो त हू असांजे रुख ई न चढ़ंदो त पोइ असां छा करे सघंदासीं। सन खून बहा में ॾिनोसीं, भले साईं ते हथ रखी ठा कयोसीं, पोइ बि रब्बू असांजा पेर कढंदो थो रहे। अदा तॾहिं त चवांव थो ॿेड़ियूं पलांद जी शुरूआत रब्बूअ खां कयूं, न त जंहिं बि जबल खे ॻोल्हण जे लाइ घर खां असां ॿाहिरि निकितासीं न, अॻुवाट ई रब्बू हुनखे फोन ते सभु कुझु ॿुधाए छॾींदो। पोइ जबल असांखे किथे थींदो, रक्त बि वहंदो, खून बि थींदा, ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे उनजी शुरूआत जितां वणे मौतां कयो। सभ खां पहिरियां त इन निभागी छोरीअ जी कबर ठाहिणी पवंदी। जॾहिं का घर में पेर पातो अथई त मुसीबतूं असांजे मथां वञनि ई कोन। जेसि ताईं इन निभागी छोरी जूं पाड़ूं न पटींदव न, त मौत असां मथां लामारा ॾींदो वतंदो। अदा त पोइ ॾियो इजाज़त त डमडमा जो कारतूस विझी क्यास हुते जो हुते पूरो। जेकॾहिं सरेआम छोरीअ खे मारियोसीं न, त पुलिस असांजे पोयां पइजी वेंदी। ऐं मां नथो चाहियां त हिक छोरीअ जे खून जे करे असां टई भाइर हली लाकब में वेहूं। उन करे मां चाहियां थो त कमु अहिड़ो थिए जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। अदा, जेको कुझु बि करणो अथई अॼु राति ई करे छॾ। बाक़ी हाणे निभागी छोरी खे मां घर में बर्दाश्त नथो करे सघां। बाबा, मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई। थोरी ॻाल्हि तां तव्हां दुश्मनी खे एतिरो वधाए था छॾियो जो माण्हू हिक ॿिए जो खून करण लाइ तयार थी था वञनि। छा इंसान जी क़ीमत तव्हांजी नज़रुनि में इहा आहे? रईस बहावल खान जे इज्जत मथां आंगुर खॼे, इहा ॻाल्हि तव्हां लाइ थोरी आहे? ग़लत बाबा साईं, ग़लत। मुंहिंजी इज्जत काल्ह बि महफ़ूज़ हुई, अॼु बि महफ़ूज़ आहे। तव्हां पंहिंजो मक़सद हासिल करण लाइ मुंहिंजी इज्जत मथां दाग हणी रहिया आहियो। होश में रही ॻाल्हाए। तूं पंहिंजे पीउ जे साम्हूं बीठल आहीं। बाबा साईं, तव्हांजे इन ई घमंड ऐं इन ई गुरूर जे करे त मां हिते न पई अचणु चाहियां। तव्हां पंहिंजो प्यार जतायो ऐं मां हली आयसि, पर तव्हांजी तबियत में को सुधार बि न आयो। ऐं हा, मां सुभाणे साईं पंहिंजी अम्मा वटि वापसि वञणु चाहियां थी। तूं पंहिंजे माउ जी ज़ुबान ॻाल्हाए रही आहीं।
जेतिरो उन में ज़िद आहे उन खां वधीक ज़िद तो में आहे। जिद ना है बाबा साईं, तव्हां हिते अकेला हुयो त मां हिते तव्हांजो हाल ओढ़ण आई हुयसि, पर तव्हां मूं मथां शक करे मुंहिंजी दिलि खे रंज पहुचायो आहे। हाणे हिन घर में मां हिकु ॾींहुं बि रहण पसंदि कोन कंदसि। शहर वञण जो ख़्याल हाणे इहो पंहिंजे दिलि मां कढी छॾंदो आहे। न बाबा साईं न, हिते मूंखे तव्हां ज़बरदस्ती नथा रोके सघो। कुर्ब सां सम्झाया पियो, सम्झी वञ। ऐं तूं हिते कुर्ब ऐं प्यार सां रहण में ई पंहिंजी भलाई सम्झ। डांट करण ते मूंखे मजबूर न कर दुआ, न कर मूंखे मजबूर। डांट त तव्हां पिया कयो बाबा साईं, मां त आकिल ऐं बालिग़ आहियां। ही को कोर्ट या कचहरी न आहे जिते तूं पंहिंजा दलील ॾेई मूंखे मुतमइन करे शहर हली वेंदी आहे। ही रईस बाबर खान जी हवेली आहे, बाबर खान जी हवेली। जे चवण में रहंदी आहे त तुंहिंजी हिताऊं ॼणिया वेंदी। ऐं तोखे कुंवार बणाए हिन हवेलीअ मां रुख़्सत कंदुसि। जे ज़िद कई त हिन हवेलीअ मां सिर्फ़ तुंहिंजो लाश वेंदो द्वार। अली दादा, असीं एतिरा बेग़ैरत न आहियूं जो रोज़ रोज़ असांजो राह रोके वेठा आहीं। तुंहिंजे ॻाल्हाइण जो वक़्तु पूरो थी वियो। हर कलमो त कयईं रब जी राह में रवानो। ॾिसो छा थो, अरे हिन ज़मीन खे पूरो जेकॾहिं तुंहिंजा हथ ॾकनि था न त मां तो चवांसि पूरो। मां औलाद तो जाने पढ़ा अॼु कयाई त पूरो। आखिर मूं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जो तव्हां मूंखे मारियो था? भले साईं ते ठाह थियल हो, पोइ बगराई असां लाइ कई। तुंहिंजो छोरो रब्बू असांजे दुश्मननि खे बार बार असांजे दर ते वठी आयो आहे। कूड़ा निसोड़ो कूड़ा, तूं सौ सिधो कूड़ पियो ॻाल्हाईं। सवाइ जेकॾहिं मां कूड़ थियो न त मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो मां पंहिंजे पाण खे पंहिंजे हथनि सां बंदूक हणी छॾींदुसि। पर जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त तूं पंहिंजे पुट खे पंहिंजे हथनि सां पाण मारींदे। अथई मुंहिंजो शर्त क़बूल त पोइ रब्बूअ खां एतबार वठी ॾे। तोखे सचे ऐं कूड़े जी ख़बर इते जो इते पइजी वेंदी। ही क़ुरानी आहिनि, क़ुरानी। क़ुरान ते हथ रखी पंहिंजी फिरी आहे। ओए हाणे हिननि ते कहिड़ो थो एतबार करे सघिजे? छॾियोसि हिनखे। मां तो क्या हिनखे पूरो मां
बस अभी असल हिसाब किताब तो रब असा करणो आ कौन जेकॾहिं तुंहिंजे छोरे जा हथ साफ़ आहिनि त रात मुझे दर जी मूंखे एतबार ॾेई वञजांइ पोइ हिन ग़लतीअ जी माफ़ी मां न्याणियूं मेड़ करे अचे तोखां वठी वेंदुसि पर जेकॾहिं रात ताईं एतबार ॾेई न वेह त सुभाणे जो सिज तुंहिंजो छोरो ॾिसी कोन सघंदो अचो नूर